मंसूर बाबा, तहां जो मुक़ाबलो के अहिड़े माण्हूअ सां आहे जेको शैतानीअ जा समूरा हुनर रखे थो। इन्हीअ लाइ तहांखे उन जी शैतानी चालुनि खां होशियार रहणो पवंदो। अमा साइणा, मां इन मीर जाफ़र जी समूरी चालुनि खां वाक़िफ़ आहियां। मंसूर बाबा, तहां छा था सम्झो त तहां उन खे शिकस्त ॾियण में कामयाब वेंदो? तमामु जल्द मां इन मीर जाफ़र खे उन जे अंजाम ताईं पहुचाईंदुसि ऐं इन मज़लूम क़ौम जी हिकु ज़ालिम मां जिंद छुटंदी। पर पुट, उन खे अंजाम ताईं पहुचाइण खां पोइ जो सोचियो अथव? पोइ छा थींदो? अमा, मुंहिंजो वॾे मां वॾो मक़सदु पहिरियां इहो आहे त हिते इहे ज़ातियूं दुश्मनियूं जेके हलनि पियूं इन्हनि खे ख़तमु करायां। इन बारे में पहिरीं कोशिशि मुंहिंजी इहा आहे त मां मुराद ऐं राज़न वारनि जे विच में ठाह करायां ऐं उन्हनि खे खीर खंडु करे छॾियां। उन खां पोइ उन्हनि क़ौमनि ॾांहुं निकिरी वेंदुसि जिते सालनि खां वठी इहे ज़ाती जहिड़ा दुश्मनियूं हलंदड़ आहिनि ऐं जेकॾहिं मूंखे उन्हनि तरफ़ के न्याणी मेड़ करे खणी वञणी पई न त पोइ बि मूंसां समूरी सिंध मां के न्याणियूं आहिनि जेके साथ ॾेई रहियूं आहिनि। उन्हनि खे बि वठी वेंदुसि। जेकॾहिं भलो साईं खणी वञिणो पियो बि मां उन्हनि ॾे हली वेंदुसि। जंहिं बाहि ॻाल्हाए केतिरनि ई माइरनि खां उन्हनि जा पुट जुदा करे छॾिया। हाणे इन सिलसिले खे हिते रुकणो ई कोन्हे। मंसूर खान जेको वाइदो कयो हो न उहो पूरो करे ॾेखारियो। हिन वक़्त ताईं पुलिस असांजो रुख नाहे कए। जेकॾहिं मंसूर खान DSP सां न मिले आहे ऐं पुलिस खे न रोके आहे त मीर शाहनवाज़ खान हिन टाइम ते असांजा घर ड्राई पट कराए छॾे आहे। हा ठारा, मीर शाहनवाज़ खान इहो ई चाहे थो त हितां जो को बि माण्हू अमुन सां न रहे। ही जेके मुराद वारनि जा असां माण्हू मारिया ऐं मुराद वारनि असांजा माण्हू मारिया सिर्फ़ु इन शाहनवाज़ खान जी पुठ भराई जे करे थिया। हा सुठो, उहो असांजी पुठ भराई कंदो रहियो ऐं असांखे उन जे ख़िलाफ़ु भड़काईंदो रहियो ऐं असां अखियूं पूरे रत रोईंदा रहियासीं। न सिर्फ़ु मुराद वारनि जा जवान कुठा विया पर असांजो बि अधु बेड़ो वीरान थी वियो। जेकॾहिं असां इन ज़ालिम जे चवण में न अचूं हा त अॼु अदा ज़िंदा हुजे हा ऐं हीउ ओताक असांजे हमराहनि सां भरियल हुजे हा। अदा असां पंहिंजा होश विञाए वेठासीं ऐं दुश्मनी जी बाह में अदा थी वियासीं। असांखे हिन दुश्मनीअ में धिकण वारो इहो शख़्स शाहनवाज़ खान ई आहे। काश जेकॾहिं असां इहो हथु अॻु में ई मंसूर खान जे तरफ़ वधायो आहे न त असांजी नसलनि जो नुक़सानु एतिरो न थिए हा। जुमा, तूं अञा घणा ॾींहं हिते रहंदे? मां एसी ताईं हिते रहंदुसि जेसीं ताईं मुंहिंजो राज़न वारनि सां ठाह नथो थिए। राज़न वारनि खां इहो विसरी वियो त को जुमो हिते आहे ऐं तूं वती तो अञा उन्हनि खां लिकंदो? मिठू, राज़न वारनि खां अञा ताईं कुझु बि न आहे विसरियो। हू अञा ताईं मुंहिंजी ॻोल्हा में आहिनि। मां वञी चवां थो राज़न वारनि खे जेके उन्हनि जा 5-7 माण्हू मुआ आहिनि उहे तो माराया आहिनि। मिठू, फ़िलहाल तूं छॾ इन ॻाल्हि खे। तूं इहा ॻाल्हि कोन सम्झंदे ऐं असांजे विच में कहिड़ी दुश्मनी हले पई। हाणे कुर्ब कर, मूंखे मानी खारा, सुबुह खां वठी बुख ते हां। तूं बुख ते आहीं, बाक़ी तूं छा थो सम्झी त मां मानी खाई घरां पोइ निकितो आहियां? मिठू, जेकॾहिं तुंहिंजो बि अहिड़ो हशर आहे न त हाणे हीअं कर, हल त हली ॿई शहर में हली पिनूं था। वॾो को निभागो आहीं, पाण त पिननि जो हेराक आहीं, मूंखे बि पिननि ते हेराई थो। थालार जेकॾहिं तूं नाराज़ न थी त पोइ सुभाणे मां वञी नादिस तां मिली अदा मां तोखे रोकींदुसि कोन, पर हिकु सलाह थो ॾियां, कुझु ॾींहुं सब्र कर। हू हिते पाणे हली ईंदी। जेकर तूं हुन सां मिलण लाइ होॾां वेंदो रहंदे न त पोइ हू वापसि कॾहिं बि कोन ईंदी। पुट, सालार तोखे तमामु सुठी सलाह ॾिनी आहे। थोरो सब्र कर ऐं दिलि पकी कर। तूं उन सां मोहबत कंदो आहीं। जे तूं उन खां सिवा नथो रही सघीं त उहा बि तोखां सिवा न रही सघंदी। इहा ॻाल्हि ही बेवकूफ़ सम्झे ई कोन थो। जेकर ही कुझु ॾींहुं सब्र करे न तूं वापसि पाणे हली ईंदी
अदा जेकॾहिं हू हितां नाराज़ न थी वञे हा न त पोइ मां 1-2 महीना हुनजो इंतज़ारु करे पिए सघियुसि। हू कावड़ करे तां न आया ई हुनखे असां राज़ी करे मोकिलियो आहे। न पुट एसि ताईं तोखे उॾां कोन छॾींदासूं जेसि ताईं छोकिरी पाण न अचे। जेकॾहिं हू सॼी ज़िंदगी वापसि न आई त पोइ? मुंहिंजा भाउ जेकर हू तोसां मोहबत कंदी आहे त वापसि ज़रूरु ईंदी। जेकर हू तोसां मोहबत न ई कंदी त पोइ तोखे उन तरफ़ वञण जी का बि ज़रूरत न आहे। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे, सवाइ मुराद तरफ़ पीरल जो लाश रवानो कंदुसि। पोइ जॾहिं पीरल खे कब्रिस्तान दफ़नाइण वेंदा त उन्हनि कांधियुनि में 4 हमरा मुंहिंजा बि शामिल हूंदा। उहे अली ख़ान खे उते ई पूरो कंदा ऐं पोइ इद्दत जा ॾींहं जॾहिं तुंहिंजा पूरा थींदा त पोइ पाण शादी करे छॾींदासीं। ही सभु कुझु जेतिरो मूंखे आसानी सां ॿुधायो पिया, ही एतिरो आसान आहे त कोन। मीर शाहनवाज़ जे अॻियां का ॻाल्हि बि नामुमकिन न आहे। सची ॻाल्हि त इहा आहे तूं मुंहिंजो सिद्ध बणिजी वई आहीं ऐं हाणे शाहनवाज़ जे साम्हूं का ॻाल्हि बि नामुमकिन न आहे। मूं जॾहिं बि अली ख़ान जे मौत जी ख़बर ॿुधी न त पोइ मां इद्दत में वेहंदसि, पर जे उन खां पहिरियां मूंखे तुंहिंजे मौत जी ख़बर पए त पोइ सोना सम्झजां को परवानो हो जेको मुंहिंजे मथां कुर्बान थी वियो ऐं पोइ ही सभु हवेली ज़मीनूं तुंहिंजे हवाले, मुंहिंजो खून बि तोखे माफ़, बाक़ी पूरी ज़िंदगी तूं हिते सुकून सां गुज़ारे सघींदी। ॾिसां त क़िस्मत तुंहिंजो केतिरो साथ थी ॾिए। मुंहिंजी क़िस्मत त तूं आहीं, इहो मुंहिंजी क़िस्मत केरु लिखंदो? तुंहिंजनि हथनि में त आहियां, छो त हाणे मां जल्द खां जल्द तोसां शादी करण थो चाहियां। ही मीर शाहनवाज़ खान जा ख़ासि माण्हू आहिनि ऐं उन्हनि खां तव्हां बयान बि वठी चुका आहियो। हाणे त मीर शाहनवाज़ खान खे गिरफ़्तार करण में को मसइलो बि कोन थींदो। सर मसइलो गिरफ़्तार करण जो न आहे, मसइलो त गिरफ़्तार करण खां पोइ पैदा थियण जो आहे। जॾहिं त उनजा ई माण्हू उनजे ख़िलाफ़ बयान ॾेई रहिया आहिनि त पोइ मीर शाहनवाज़ खान असां लाइ कहिड़ो मसइलो पैदा कंदो? जेके शाहिद आहिनि छा उन्हनि जे घर वारनि खे हिरासत न कयो वेंदो? मंसूर खान उनजे घर वारनि खे संभाले वठंदो, असां लाइ को बि मसइलो न थींदो। पोइ सर जेको अव्हां जो हुकुम हुजे। असां सभु मीर शाहनवाज़ खान खे अॼु गिरफ़्तार कर, पर उनखां पहिरें अॼु राति वञी उन्हनि शाहिदनि सां ज़रूरु मिल। उन्हनि ते को बि प्रेशर न विझ, उन्हनि सां प्यार मुहबत ऐं कुर्ब में पुछा कर त हू कोर्ट में हलण खां पोइ पंहिंजे बयान तां फिरी त न वेंदा। सर मां उन्हनि मथां का बि ज़ोर ज़बरदस्ती न आहे कई, पोइ बि हू कोर्ट में बयान ॾियण लाइ तयारु आहिनि। मीर शाहनवाज़ खान खे अरेस्ट करे लाकअप कर ऐं हुननि माण्हुनि खे अलॻि रखिजो। उन्हनि हक़ ऐं सच जो साथ ॾियूं था, ये यकीन करी न अॼु दिलि ॾाढी मुतमिन आहे। हाशिम तूं छा थो सम्झी मीर शाहनवाज़ खान असांखे ज़िंदा छॾींदो? मीर लाइ शफ़ीक बि मरी विया, उहे ज़ालिम जी मौत मरी विया। जेकॾहिं असां हुआसीं न हक़ ऐं सच जी राह ते मरंदासीं। हाशिम मंसूर खान मीर शाहनवाज़ खान खे हथीको करे छॾींदो। हाणे जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, इहो मीर शाहनवाज़ खान जो वक़्तु ख़तमु थी चुको आहे। मीर शाहनवाज़ खान जो हाणे वक़्तु ख़तमु थी चुको आहे। तव्हां ॿई लाकअप खां ॿाहिरि निकिरी अचो। लाकअप खां ॿाहिरि? पर छो? हाणे हिन लाकअप खे मीर शाहनवाज़ खान जे लाइ सजाइणो आहे। सुबुह जो मीर शाहनवाज़ खान जे लाइ लाकअप में बिस्तरो ठाहींदासीं। साहब जो हुकुम आहे त तव्हांखे ॿिए कंहिं पासे रखियो वञे। ठीकु आहे, जीअं तव्हांखे बहितर लॻे। सॉफ्टवेयर मूंखे पूरी पूरी पक आहे असां ऐं मुराद वारनि जे विच में मंसूर खान ॻाल्हियूं ज़रूरु कराईंदो। सोट ॻाल्हियूं ज़रूरु कंदासीं जेकॾहिं मंसूर खान धुर न बणियो त, ऐं ॻाल्हियूं इंसाफ़ सां ॿुधंदो फ़ैसिलो थींदो त क़बूल कंदासीं। पर जेकॾहिं मुराद वारनि जे तरफ़ लाड़ो ॾेखारे थो त उनखे उते ई छॾे हलिया ई था। मुराद वारा मंसूर खान जे तमामु वेझो आहिनि।
थोरो घणो उन्हनि जो पासो ज़रूरु वठंदो। मंसूर खान ॿ अखाई न ॾिसंदो, हू ॿिन्हिनि धुरनि खे हिक ई अख सां ॾिसंदो। यकीन कर सोट त मां बि हिन दुश्मनीअ खां थकिजी पियो आहियां। जेकॾहिं ठाव थी वञे थो न त बाक़ी ज़िंदगी सुकून जी गुज़रंदी। सिर्फ़ु असां न, पर मुराद वारा बि इन दुश्मनी मां थकिजी पिया हूंदा। केरु कम बख़्त आहे जेको पंहिंजी सॼी ज़िंदगी सुकून बर्बाद करणु चाहे थो। हर कोई नेक नीति सां रहणु चाहे थो, पर शर्त इहो आहे त को नेक माण्हू अची उन्हनि धर्म में ठाह करे, उन्हनि ठाह कराइण वारनि जा मुफ़ाद बि असां सां जुड़ी सघनि था। कोई ॿुधाए त था थी सघनि था। सूबेदार साहब ख़ैर त आहे न? अॼु सुबुह सुबुह असांजो रुख़ कयो अथव। मीर शाहनवाज़ खान तव्हांखे वठण आयो आहे। कुदरी तव्हांजी असीं महिमानी कंदासीं। हल चई छा तूं? तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न थियो आहे? तूं मीर शाहनवाज़ खान खे गिरफ़्तार कंदे? छा कयो मीर शाहनवाज़ खान? ड्यूटी अहिड़ी आहे, कॾहिं तुंहिंजे इशारे ते ॿियनि खे गिरफ़्तार करिणो थो पए ऐं कॾहिं वरी तव्हांखे ई गिरफ़्तार करिणो थो पए। इन जे करे असांखे तकलीफ़ न ॾियो। बहितरु इहो आहे त तव्हां असां सां गॾु हलण जी महिरबानी कई। 2 मिंट, मां तुंहिंजो दिमाग़ ते ई दुरुस्त कयां थो। शाहनवाज़ खान अञा कंहिंखे आज़माईंदो? हाणे हलण जी तकलीफ़ कंदो? सूबेदार साहब इहो न सम्झजां त मूं का शिकस्त खाधी आहे। ही वक़्तु तव्हांजो आहे। जल्दी वक़्तु तब्दील थींदो ऐं अॻियो वक़्तु मुंहिंजो हूंदो। ऐं जॾहिं मुंहिंजो वक़्तु आयो त तव्हां हिते रही बि न सघंदव। शाहनवाज़ खान तव्हां खां इहा शायदि ॻाल्हि विसरी वई त इंस्पेक्टर एहसान कंहिं ते बि एहसान नाहे कंदो। मीर शाहनवाज़ खान, महिरबानी करे अॻियां हलो। कुंज, तूं हिते? हा, मां हिते पहुची वियो आहियां। हाणे तुंहिंजी क़ैद ख़तमु थी। छा मीर शाहनवाज़ खान मरी वियो? हुनखे मारण त मूं लाइ को बि मसइलो न हो, पर अहिड़े ग़लीज़ ऐं ज़ालिम शख़्स जी रत सां मां पंहिंजा हथ रंगणु नथो चाहे। हुनखे हुनजे अंजाम ताईं पहुचाए छॾियो आहे। हू हाणे गिरफ़्तार आहे ऐं तूं आज़ादु आहीं। हाणे सिर्फ़ु तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं कंहिं तरफ़ वञणु थी चाहीं? मुंहिंजो त को बि घर न आहे रहियो, पोइ मां कंहिं तरफ़ वेंदसि? तुंहिंजा भाइर आहिनि, तुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं तुंहिंजो घर बार आहे। पोइ तूं एॾियूं ॻाल्हियूं छो पई कर? जे अदा वारनि ॾे वियसि त मारी वेंदसि, जे अली खान ॾे वियसि त हो त मूंखे क़बूल ई न कंदो। बाबा साईं, पीरल खे हिननि ज़ालिमनि जी क़ैद मां आज़ादु कराए थो। रुगो पीरल त छा, हाणे को बि मज़लूम कंहिं बि ज़ालिम जी क़ैद न रहंदो। ख़ुदा ख़बर ॿुधी आहे त मीर शाहनवाज़ खान गिरफ़्तार थी वियो आहे। मालिक जा लख एहसान, हिकु ज़ालिम मां जान आज़ाद थी वई। इहा त मूंखे पूरी पूरी पक ई त मंसूर हुनखे कॾहिं बि कोन छॾींदो। अदा पीरल बि आज़ादु थी वियो हूंदो, भाई कूंज बि आज़ादु थी वई हूंदी। छा मंसूर खान असां वटि
उन्हनि खे छॾे वेंदो? हाणे कुंज खे बि असां वटि छॾे वेंदो, छो त हूअ असांजे घर जी इज़त आहे। हैदर जी बाबा, तू पीरल ॻोठी वञी घर छॾे अचु। मंसूर खान, मां पाणे घर हलियो वेंदुसि, बसि तव्हां भॼाई कुंज खे मुंहिंजे हवाले कयो त मां ॻोठ तरफ़ निकिरी वञा। फ़िलहाल पीरल तूं ॻोठ वञो, बाक़ी हिननि जो फ़ैसिलो बाद में कंदासीं। त हिनखे किथे छॾिणो आहे? मंसूर खान, हीअ असांजी इज़त आहे। पीरल तूं बेफ़िक्र थी वञे, तव्हांजी इज़त खे को बि दाव न पर बस। हैदर हिन गठी आहे। अदा ख़बर ॿुधण में आई आहे त मीर शाहनवाज़ खान गिरफ़्तार थी चुको आहे। मूं तोखे पहिरियों ई चयो त मंसूर खान हुन जो ज़रूरु भिलो कंदो, पर तुंहिंजो मूं ते यकीन ई न हुयो। अदा इहो बि सुठो थियो, इहो ज़ालिम अंजाम ते पुॻो। मंसूर खान इन्हनि घणनि ज़ालिमनि जा सिर खणंदो। हिते तॾहिं अमुन थींदो जॾहिं अहिड़ा ज़ालिम हथी का थींदा। कुझु मां तोखे तुंहिंजे भाउ जे हवाले करण वारो आहियां। जे उते वियसि त मारी वेंदसि। तुंहिंजी ज़िंदगी जी ज़मानत मां खणां थो, छा तोखे मुंहिंजे मथां भरोसो न आहे? मूंखे तो मथां भरोसो आहे, पर मां पंहिंजे भाउ जे आॾो मुंहुं खणी ॻाल्हाए बि न सघंदसि। इन जे करे चवां थी त मूंखे अली ख़ान जे हवाले करे छॾ। कुझु मुंहिंजी बि मजबूरियूं आहिनि कुझु, उनखे तोखे सम्झणो पवंदो। तूं मुंहिंजे मथां भरोसो कर। अच्छा अदा मीर शाहनवाज़ खान गिरफ़्तार थी चुको आहे। छा इहा पकी ख़बर आहे? आदा पकी ख़बर आहे। छापे दौरान मंसूर खान पुलिस वारनि सां गॾु हुयो ऐं उन बीह करे शाहनवाज़ खान खे गिरफ़्तार करायो आहे। पोइ त अदीअ खे बि मंसूर खान आज़ादु करायो हूंदो। ज़रूरु आज़ादु करायो हूंदा, पर हू असांजे हवाले न कंदो, छोकिरी खे मुराद वारनि जे हवाले कंदो। अदी असांजे घरां निकिती आहे, हाणे जेकॾहिं हुनखे मुराद वारनि जे हवाले करे थो त असांजी इज़त मिटीअ में मिली वेंदी, ऐं जेका इज़त मंसूर खान जे लाइ हिन दिलि में पैदा थी आहे उहा बि ख़तमु थी वेंदी। पंहिंजे जज़्बात खे क़ाबू रख सौट। इहो मंसूर खान फिरी घिरी वरी असां वटि ईंदो, पोइ तूं पंहिंजी समूरी ख़बर उन मथां ज़ाहिर कजां। अदा शुरू में ई असां सां नाइंसाफ़ी करे थो, त पोइ मुराद वारनि सां ॻाल्हियुनि दौरान असां सां केॾियूं नाइंसाफ़ियूं कंदो। मुराद वारनि त ठाह जो ख़्वाब मंसूर खान ॾिठो आहे, इहो ख़्वाब उन जो कॾहिं बि पूरो न थींदो। सच सौट, जेकॾहिं इहे नाइंसाफ़ियूं थींदियूं रहियूं त पोइ इहो ख़्वाब कीअं? राति कीअं बि करे मुराद सां ॻाल्हाए, उन खां पोइ मौलूअ सां ॻाल्हाए शादीअ जी तारीख़ रखंदासीं। राति मां वेंदुसि। न बाबा, राति सोट ॾे वञण जी का बि ज़रूरत न आहे। छो पुट, वरी छा थियो? बाबा सभु ख़ैर थी वियो आहे। मीर शाहनवाज़ खान गिरफ़्तार थी चुको आहे ऐं सोट पीरल बि आज़ादु थी वियो आहे, घर पहुची वेंदो। हाणे मंसूर खान रेज़न वारनि ऐं सोट वारनि जे विच में ठाह करायूं, उन खां पोइ ई पाण शादी जी तारीख़ रखंदासीं। छा थो सम्झी पुट त इहो ठाह थी वेंदो? बाबा रेज़न वारनि खे जंहिं वॾे शैतान जी पुठ भराई हुई न, उहो गिरफ़्तार थी चुको आहे। पोइ हाणे उहो कंहिंजे कुल्हे ते कुॾंदा? तूं सही थो चईं पुट, मंसूर खान सिधो माण्हू आहे, उहो ज़रूरु इन ॿिन्ही दौरनि खे हिकु कंदो। बाबा हाणे त हिकु थियणु घुरिजे, छो त असांजी न्याणी उन्हनि जे घर में आहे ऐं उन्हनि जी न्याणी असांजे घर में आहे। उन्हनि न्याणियुनि जो त सोचिनि जेके इन्हनि मर्दनि जी दुश्मनी में पंहिंजी ज़िंदगी अज़ाब में पियो गुज़ारे। पुट, जेकॾहिं इहो ठाह जल्द थिए थो त पोइ तुंहिंजी शादीअ खे 2-3 ॾींहं खणी पोइ हिते था कयूं। मंसूर खान कोशिशि कंदो त जीअं जल्द में जल्द उन्हनि जे विच में ठाह थी वञे, त जीअं को ॿियो मसइलो पैदा न थिए। हा बाबा, इंशाल्लाह इहो ठाह तमामु जल्द थी वेंदो। अदा मंसूर खान भॼाई कुंज खे आज़ादु कराए पाण सां गॾु वठी वियो। ईअं नथो थी सघे। कुंज मुंहिंजी केरत आहे, हुनखे हिकु ज़ालिम खां आज़ादु कराए ऐं ॿियो कमीणो पाण सां कीअं थो गॾु वठी वञे? अली खान थोरो सब्र खां कमु वटि। पहिरियां इहा त ख़बर पए त कुंज खे हवाले कंहिंजे थो करे, असांजे हवाले थो करे
ककर वारनि जे हवाले थो करे या वरी उनखे पाण वटि थो रहाए? जेकॾहिं कूंज खे असांजे हवाले करिणो हुजे सा न त मुंहिंजे हवाले ज़रूरु करे हा। मुंहिंजा भाउ मंसूर ॿार कोन्हे जो ईअं पंधु तुंहिंजे हवाले करे सां। पहिरियां त छोकिरीअ जी रज़ामंदी वठंदो त हूअ आख़िर वञणु काॾे थी चाहे? पंहिंजे भाउ ॾे थी वञे, असां ॾे थी अचे, उनखां पोइ हू फ़ैसिलो कंदो। खुदा करे त मंसूर ख़ान जी नियत में को खलल न हुजे। हू शाहनवाज़ जे ख़िलाफ़ वियो आहे, हुन पंहिंजी एॾी वॾी इज़त ठाही आहे। हाणे तूं ई ॿुधा, हिकु छोकिरीअ जे करे हू पंहिंजी सॼी इज़त विञाईंदो? तव्हां परेशान न थियो, ख़ुदा कंदो छोकिरी खे ख़ैरनि सां पहुचाए वेंदो। मंसूर खान ठाह कराइण जी कोशिश में आहे ऐं मूंखे पूरी पूरी पक आहे त मंसूर खान ठाह कराइण में कामयाब थी वेंदो। मंसूर खान, असांखे उमेद ई न हुई त अदी कूंज खे तूं असांजे हवाले कंदे। असां त सोचियो होसीं त अदी कूंज खे तूं मुराद वारनि जे हवाले कंदे। ककर असल में ॾिठो वञे त हाणे कूंज जो असुल घर उहो ई आहे ऐं मां बि इहो ई चाहियां थो त हू उॾाई वञे, पर हू तुंहिंजी इजाज़त सां वञे त जीअं इन छोकिरीअ जे मथां पर तव्हां ॿिन्ही धुरियुनि में तकरार न थिए। मंसूर खान, छोकिरी खे उन्हनि जे हवाले ज़रूरु कंदासीं, पर ॻाल्हियुनि ज़रिए। रावर, मूंखे पूरी उमेद आहे त तव्हां न ई छोकिरी खे मारण जी कोशिशि कंदो ऐं न ई हुनखे का तकलीफ़ ॾींदो। मंसूर खान, इहो तव्हां असांजे मथां भरोसो करे सघो था। हिन वक़्तु मां जल्दी में आहियां, तव्हां सां घणो कुझु ॻाल्हाइणो आहे। उमेद थो कयां त तव्हां मुंहिंजे उताक ते ज़रूरु ईंदा। असां ज़रूरु ईंदासीं मंसूर खान। ठीकु आहे पोइ दादा। सोटा, असां मंसूर खान जे लाइ हर वक़्तु ग़लति सोचींदा आहियूं, पर हीअ त असांजे सोच जे मुख़्तलिफ़ निकितो। पुट, हिन खे सकून न ईंदो। तव्हां दिलि सां इजाज़त ॾियोसि त हीअ घरवारी सां सुभाणे मिली अचे। बाबा, हो मल्हार जी घरवारी आहे। जेकर हे उते वञी उनखे राज़ी करे वठी थो अचे त मां नाराज़ छो थींदुसि? अदा, छा तव्हां मूंखे पंहिंजी सची दिलि सां इजाज़त ॾियो था? हा अदा, तूं तयारी करे छॾ, सुबुह जो सवेरे शहर निकिरी वञिजी। मूंखे पूरी उमेद आहे कि अदा मल्हार वञी नाज़िश खे राज़ी करे ज़रूरु वठी ईंदो। हा भाॼई, मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि त नाज़िश खे वठी अचां। सच मल्हार, नाज़िश खां बग़ैर मुंहिंजी बि हिते दिलि नाहे लॻंदी। मां बि बेज़ार थींदी आहियां। हा पुट, सुभाणे ई ईंदो ऐं पंहिंजी घरवारी वठी ईंदो ऐं अलाह करे ख़ुशियूं असांजे घर में वरी थींदियूं। ज़रूरु बाबा, मां पूरी कोशिशि करे नाज़िश खे वठी ईंदुसि। अदा, मीर शाहनवाज़ खान अॼु हुते मरण वारो हुयो। जेकॾहिं मंसूर खान पुलिस जो छापो थोरी बि देरि हणे हा न त हू मूंखे पूरो करे छॾे हा। मुंहिंजा भाउ, मूंखे तुंहिंजो अहसासु हुयो, पर तूं इहो त सोच त मां पंहिंजी घरवारीअ खे कीअं थो तलाक ॾेई सघां। इहो असांजी गैरत जो सुवालु हुयो। मूंखे पंहिंजे मौत जो को बि ॾुख न आहे। जेकॾहिं तूं तलाक ॾेई मूंखे आज़ादु कराई हा न त पोइ उहा ज़िंदगी मुंहिंजे लाइ अज़ाब बणिजी वञे हा। मुंहिंजा भाउ, असांजो तो ते पूरो भरोसो हुयो, उन करे असां अहिड़ो को बि फ़ैसिलो न कयो जेको फ़ैसिलो असांजी इज़त ऐं गैरत खे लॼाए। पर जेकॾहिं अली खान कूंज खे तलाक ॾिए हा न त सॼे तर वारा इहो चवनि हा त मुराद वारनि पंहिंजी इज़त ऐं गैरत खे लॼाए पंहिंजे भाउ खे बचाए वरितो।
उन करे मूं फ़ैसिलो करे छॾियो हो त असां सभु जो सभु मरी वञूं न, पोइ बि पंहिंजी इज़त वकार लॼ जो हिकु ज़ालिम सां सौदो कॾहिं बि कोन कंदासीं। पर असांजे मथां मालिक साईं रहम कयो जो असांजी इज़त ऐं लॼ बि रहिजी वई ऐं तूं बि हिकु ज़ालिम जे हथां बची आहे। अॼु राति अली मंसूर सां मिलूं था, ख़ुदा कंदो त घर जी इज़त खे इज़त सां घर वठी ईंदासीं। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।